अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद तव्हां सभु ठीकु हूंदो। अॼु तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बाबति कुझु तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं त असांजो वीडियो फुल ॾिसंदा ऐं असांजी नंढड़ी रिक्वेस्ट आहे अञा ताईं बि असांजे चैनल अयाज़ अहमद चाचड़ खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं शेयर कंदा। तव्हां दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी थींदी। सो दोस्तों, बिना टाइम वेस्ट कीजिए वीडियो शुरू पिया कयूं। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ज़हर ज़िंदगी ड्रामे जो 100 खां 150 एपिसोड रिकॉर्ड कया। 100 खां 150 एपिसोड ऑन ईयर थींदियूं ऐं उन खां वधीक हिकु बि एपिसोड अॻिते न हलंदी ज़हर ज़िंदगी ड्रामे जी। ऐं हिन वक़्त ताईं ज़हर ज़िंदगी ड्रामे जूं 62 अलाए 61 किस्तनि ताईं 61 एपिसोडनि ताईं ऑन ईयर थी वियो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां तमामु बहितरीनु ड्रामो आहे। तमामु सिंध जा नाले वारा अदाकार कमु पिणु करे रहिया आहिनि। ऐं ज़हर ज़िंदगी जो तव्हांखे ॿुधाईंदो हलां डायरेक्टर नूर ज़हूर आहे ऐं लेखक नूर ज़हूर आहे, डायरेक्टर फरज़ंद मलिक खजू आहे। ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामो खे तमामु सिंध वासियुनि पसंदि कयो आहे ऐं तमामु तव्हां उन जा व्यूज़ ॾिसंदा। तमामु बहितरीनु दर्दनि जे देश ड्रामे खां बि वधीक व्यूज़ तव्हां ॾिसंदा ऐं सिंध जा ई ड्रामे खां बि ऐं दर्दनि जे देश ड्रामे खां बि मथे व्यूज़ आहिनि। तमामु बहितरीनु हली रहियो आहे, तमामु बहितरीनु आहे। पर तव्हांजी अहिड़ी मोट मिली त अॻिते बि शायदि एपिसोड वधाए सघनि था। सो दोस्तों, असांजे वीडियो खे फुल वॉच कंदा, सब्सक्राइब कंदा।